बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जे शॉर्ट वीडियो के अंदर असीं हिकिड़ी टॉपिक पढ़ण वारा आहियूं। उहा इहा आहे त चए थो त एक्सप्रेस ईच रेशनल नंबर इन एक्सपोनेंशियल फॉर्म, यानी हर रेशनल नंबर के एक्सपोनेंशियल फॉर्म में कीअं कन्वर्ट कबो आहे। असां उहा टॉपिक पढ़ंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। हिकिड़ी मां ट्रिक तव्हांखे ॿुधाए छॾियां। ट्रिक आहे या खणी चओ त हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। जॾहिं बि तव्हांखे 1 0 वारो अंग मिले न, उनखे छा कंदा कि उनखे ॾिसो हाणे एक्सपोनेंशियल फॉर्म छा आहे, यानी लेट सपोज चए थो हिन खे तव्हां हिन फॉर्म में लिखो। ठीकु आहे न, छा थो चवे हिन फॉर्म में एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखो। हाणे जॾहिं तव्हांखे कॾहिं बि 1 0 वारा नंबर मिलनि न, तव्हां छा कंदा कयो त सभ खां पहिरियां 1 0 लिखी उनजे मथां पावर ओतिरो ॾींदा कयो जेतिरा सॼे में 0 आहिनि। घणा त 0 3। हीअ एक्सपोनेंशियल फॉर्म थी वई। मां रिपीट कयां थो। लेट सपोज अगरि तव्हांखे चवां थो त 10,000, ठीकु आहे, 10,000 हिकिड़ो नंबर आहे, इनखे तव्हां बग़ैर हल करण जे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखो। त एक्सपोनेंशियल फॉर्म में छा लिखणो आहे? जॾहिं 1 0 वारा आहिनि, मां बार बार चवां थो 1 0 वारा, त पोइ छा कंदव? 1 0 लिखंदव ऐं जेतिरा ज़ीरोज़ आहिनि ओतिरो उनजे मथां नंबर 1 2 3 4 उनजे मथां पावर जो। इहे तव्हांजो जवाबु। यानी इहो छा थी वियो? महदूद थियो टॉपिक किथे? 1 0 वारा। लख आहे, 10 लख आहिनि, माना हिनखे हल करण जी ज़रूरत न आहे। सिर्फ़ु ज़ीरोज़ गणे ओतिरो पावर। पर ईअं न आहे त सभु 0 कटे तव्हां 4 ॾींदव हिक जे मथां। ईअं न, तव्हां 1 खां पोइ 0 यानी 10 ज़रूरु लिखंदव, पोइ बाक़ी ॻणींदव सभु। ईअं न त चओ त हिकिड़ी ॿुड़ी ॾिनल अथसि त हे मां अलॻि ॻणिया हिनखे। ईअं न आहे करिणो। ठीकु आहे, असांखे उहे सभु वरी 0 ॻणे हुनजा नंबर जहिड़ा आहिनि। जॾहिं असां 10 खे वरी 4 दफ़ा खोलींदासीं त असांजो जवाबु ईंदो 10,000। 10 ॾांहुं 100, 100 ॾहनि जी 1000, 1000 ॾहनि जी 10,000। हे असांजो जवाबु आहे। ठीकु आहे, त असांजो इहो जेको एक्सपोनेंशियल फॉर्म आहे इहो असांजो 1 0 वारनि जे लाइ ईअं आहे। हाणे अचे थो अगरि 1 0 वारो नाहे, ॿियो को नंबर मिले थो, त असां उनखे कीअं एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखंदासीं? अचो त उनजो हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणूं था। हाणे हीअ कंडीशन आहे, असांखे मिलियल आहे 512। यानी अगरि तव्हांजे साम्हूं हिकिड़ी एक्सरसाइज़ बि आहे जेका 4.1 में मूं पढ़ाई, त आख़िरी लिखियल आहे एक्सप्रेस ईच रेशनल नंबर इन एक्सपोनेंशियल फॉर्म। यानी ॾिसो हुन में केॾा दर्जा मिलियल आहिनि असांखे। पहिरियों त 1 0 वारा बि हिन में मिलियल आहिनि, असां उहो त सिखी वियासीं। पर हाणे ॿिया नंबर हुजनि त हिकु ॿ सम्झी वेंदो त तव्हांखे इनशाला आसानी थी वेंदी। जीअं मां हुन जो हिकिड़ो ॿियो नंबर एग्ज़ाम्पल खयो आहे 512। हिन खे हल करण लाइ यादि करे छॾियो त तव्हां उनजा फैक्टर कढंदव। छा? तव्हां उनजा फैक्टर कढंदव। छा करण जे लाइ? हुनखे एक्सपोनेंशियल फॉर्म में आणण लाइ, हुनखे पावर वारी फॉर्म में आणण जे लाइ। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फैक्टर कढण लाइ असां 2 जी टेबल पढ़ंदासीं, छो त 2 जी टेबल वञे थी। असां नंढे अंग खां शुरू कंदा आहियूं, प्राइम फैक्टर जेको 2 4, हिकु हेॾे वेंदो 5 × 10, हिकु हेॾे वेंदो 6 × 12। 2 जी टेबल 1 × 2, 2 4, हिकु हेॾे वेंदो 8 × 16। हाणे हे जेको मां स्पीड में कंदो थो वञा, इहो मां ऑलरेडी फैक्टर में पढ़ाया हुया तव्हांखे। तव्हां फैक्टर खे वधीक ॾिसंदो त तव्हांखे आसानी थी वेंदी। अच्छा, अञा 2 जी टेबल पढ़ूं था। 6 × 12, 4 × 8। 2 जी टेबल पढ़ूं था। 3 × 6, 2 × 4। अञा 2 जी टेबल पढ़ूं था त 1 × 9, 6 × 12। अञा 2 जी टेबल 8 × 16। अञा 2 जी टेबल 4 × 8। अञा 2 जी टेबल खणूं त 2 × 4। अञा 2 जी टेबल त 1 × 2। सो हाणे ॾिसो त हिन पासे ॾऊं 2 घणा मिलिया आहिनि असांखे। घणियूं? 1 2 3 4 5 6 7 8 9। यानी 512 खे अगरि मां 2 खे मथां पावर 9 ॾियां त हीअ हुनजी एक्सपोनेंशियल फॉर्म आहे। यानी हुनजा फैक्टर कढियासीं। हे जेको हिन पासे नंबर आया आहिनि, ॾिसो था कुल हिकु जहिड़ा आया आहिनि। जॾहिं हिकु जहिड़ा आया आहिनि त असां छा कंदा आहियूं? हुनखे बसि बेस बणाईंदा आहियूं। घणा दफ़ा आया आहिनि? 9 दफ़ा आहिनि त असां हिनखे 9 दफ़ा लिखंदासीं। सो 512 खे असां छा में कन्वर्ट कयोसीं बाबा? एक्सपोनेंशियल फॉर्म में। हाणे ॿियो एग्ज़ाम्पल खयो आहे असां -343। इनखे चए थो त कन्वर्ट कयो या एक्सप्रेस कयो, ज़ाहिर कयो एक्सपोनेंशियल फॉर्म में। तव्हां छा कंदव? इनखे सिंपली इन जा जेको आहे फैक्टर हलाईंदव। हाणे माइनस हिते ई हुजे। हाणे तव्हां ॾिसो त प्राइम फैक्टर में 343 ते टेबल कंहिंजी थी वञे? 2 जी थी वञे, न वेंदी। 3 जी बि न वेंदी, 5 जी बि न वेंदी। त असां छा कंदासीं? 7 जी। त हिन ते 7 जी टेबल वेंदी। यानी तव्हां 7 जी टेबल पढ़णु शुरू कंदव। त हाणे मिसाल हिकिड़ो 1 7 7 2 7 14 3 7 21 4 7 28 5 7 35 वधी वियो 4 7 28। 28 त जॾहिं हिनखे कंदासीं 6 हेॾे वेंदा 63। त 7 जी टेबल 63 ते घणा दफ़ा वेंदी? 9 दफ़ा। ठीकु आहे,
त यानी 7 जी टेबल अगरि असां 343 ते पढ़ूं त 49 दफ़ा वेंदी। अच्छा हाणे ॾिसो अञा हिन ते 7 जी टेबल वञे थी त 7 7 49, वरी 7 जी टेबल त 1 7 7, यानी हाणे घणा 7 आहे 1 2 3, 7 घणा दफ़ा आया 3 दफ़ा, पर ईंदा माइनस जा। उहो छाजे करे त असांखे जेको दर्जो मिलियल आहे उहो असांखे छा में मिलियल आहे बाबा, माइनस में मिलियल आहे। असां छा कयोसीं, माइनस 343 खे एक्सप्रेस कयोसीं एक्सपोनेंशियल फॉर्म में। तरीक़ो कहिड़ो अपनायोसीं, फैक्टर्स वारो, जेको असां ऑलरेडी सिखी आया आहियूं। हाणे हिन पॉइंट जो आख़िरी एग्ज़ाम्पल आहे जेको अपान में मिलियल आहे माइनस आहे। हाणे असां हिनखे हल करण जी कोशिशि कंदासीं त तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त अपान में मिलण जो मतिलबु सिर्फ़ु अपान ई आहे, बाक़ी त तव्हांखे मथे अंग जो बि अलॻि सां जेको आहे एक्सपोनेंशियल फॉर्म कढणो पवंदो, हेठे अंग जो बि अलॻि सां एक्सपोनेंशियल फॉर्म कढणो पवंदो। हाणे सभ खां पहिरियां असां कढंदासीं 125 जो। 125 खे अगरि असां फैक्टर कढंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 5 जी टेबल डायरेक्ट हिन ते वेंदी त 2 5 10, 2 हिन ॾे वेंदा त 5 5 25, 5 जी टेबल 5 5 25, 1 5 5। स्पीड छाजे करे आहे त असांखे ख़बर आहे त फैक्टर कीअं कढिबा आहिनि। अच्छा हाणे हिन जो बेस छा आहे, बेस आहे 5, छो त आयो आहे न सो हिकु जहिड़ो जेको अंग हूंदो आहे हुनखे छा कंदा आहियूं, बेस। घणा दफ़ा आयो आहे, 3 दफ़ा, यानी तव्हां 5 खे खोले पाण में 3 दफ़ा ज़रब कंदो त 125 जवाबु ईंदो। अचो 343, हाणे 343 ते कंहिंजी टेबल वेंदी, अगरि तव्हां हिन जा प्राइम फैक्टर मालूम कयो 2 जी, पोइ 3 जी बि न वेंदी, 5 जी त डायरेक्ट 7 जी टेबल वेंदी। 7 जी टेबल तव्हां चेक कयूं था असां, 7 जी टेबल 34 ते घणा दफ़ा वेंदी, पढ़ूं था अगरि त 1 7 7 2 7 14, 3 7 21, 4 7 28, 5 7 35, वधी थो वञे, असां हिन करे कंदासीं 4 7 28। हाणे 28 खां पोइ असांखे शब अचनि था, शब अचनि था जेके हेॾे वेंदा हिन ॾे जेको आहे सो हुन 3 ॾे, त हे घणो थी वेंदो असांजो 63, त 7 9 63 जवाबु थो अचे। हाणे थियो 49, 49 ते 7 जी टेबल 7 7 49, 7 दफ़ा, वरी 7 जी टेबल 1 7 7, त हिन जो जवाबु बि छा ईंदो, 7 बेस आहे। 7 घणा दफ़ा आहे, 3 दफ़ा आहे। ॾिसो हेॾे माइनस आहे, इन जे करे असां हिन दर्जे में बि माइनस ॾींदासीं, ठीकु आहे। त हे असांजो थी वियो एक्सपोनेंशियल फॉर्म, याने असां अपान में हुजे या सिंपल कोई अंग मिले थो उनखे फैक्टर्स जी मदद सां असां उनखे एक्सपोनेंशियल फॉर्म में कन्वर्ट करे सघूं था। हाणे तव्हांजे साम्हूं हिकिड़ी मुकमल एक्सरसाइज़ आहे जंहिंमें टोटल 8 हिसाब आहिनि। 8 हिसाबनि खे ईअं ई फैक्टर्स जी मदद सां हल करे एक्सपोनेंशियल फॉर्म में आणे हिन एक्सरसाइज़ खे वधीक पंहिंजे ज़हन में मज़बूत कयो। उमेदु आहे त हीउ नंढिड़ो टॉपिक तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में, तेसिताईं गॾिजो असां सभिनि सां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।